मसलल्लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहम फ़ी सबीलिल्लाहि कमसलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशाअ वल्लाहु वासिउन अलीम। अल्लाह ताला फरमाता है कि अल्लाह जे राह में खैर था कन उनमें मिसाल ये है कि कणक जो दाणो तेरे जमीन में पोखियोसी तो हिकिड़ो दाणो जो उछलियोसी मोरियो सन्हड़ो तंदो आहे पोइ उहो वॾो थियो पोइ उन हिकिड़े तंदे मंझि वरी छुगिजियो पोइ उन में वरी 7 कानियूं थियूं वरी 7 कानियुनि जो मुजरबो मथे चढ़ियो पोइ उन्हनि वरी 7 संग जलिया पोइ हिकिड़े हिकिड़े संग में 100 दाणा दाणो हिकिड़ो हो जॾहिं छुग मोरियो 100 संग 100 दाणा दंग में त हिकिड़े दाणे मां थिया 700 संग। ओ मुंहिंजा बाना तो हिकिड़ो दाणो ज़मीन में उछलियो मूं रब तोखे मोटाए 700 दाणा ॾिना। तो दाणो उछलियो हो तॾहिं उघाड़ो हो मूं रब वरी कणक खे तॾहिं तोॾा मोटायो आहे तॾहिं परदन में वेड़े पे मोटायो आहे त मुंहिंजे बाने जी ग़िज़ा आहे मथां ख़राब न थिए। कणक खे परदन में वेड़े मूं रवानो कयो आहे हिकिड़े दाणे मां 700 दाणा मूं रब कया आहिनि। हाणे अल्लाह जे क़ुर में फरमायो त जेके अल्लाह जे राह में ख़ैर कनि था उन्हनि जो मिसाल बि कणक वांगुरु आहे। तूं ॾेर पिया ख़ैरात जो तोखे विसरी वेंदा हफ़्ते खां पोइ विसरी वेंदा त मूं अलाह ॾे ॾिना हुआ कोन ॾिना हुआ पर रब जे ज़ात खे कोन विसरंदा। रब हिननि खे साधींदो सारींदो वॾो कंदो। अल्लाह जे रसूल फरमायो आहे